sakibtv.official.l ते हिन में जेके नंढा नंढा अदाकार कम करे रहा आहिनि उन्हनि में पहिरियों आहे इसरार अहमद लाशारी जंहिंजो यूट्यूब चैनल आहे बहितरीन ड्रामा तयार कंदो आहे ऐं तव्हांजे फन ऐं मज़ाक खे मज़ो वठाइण लाइ हिन जा बहितरीन किरदार आहिनि। ही सभु ॿ टे ड्रामा कढी चुको आहे जंहिंजा ड्रामा यूट्यूब चैनल ते रिलीज़ थियल आहिनि ऐं उहे पयल आहिनि sakibtv.official.l ते। महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं असांजो पहिरियों अॼु जेको मौज़ू आहे उहो आहे तव्हांखे हिकु नई ईंदड़ ड्रामे जी तरफ़ आगाह करणु। उहो आहे नओं ड्रामो ज़ुल्म जी इंतिहा जंहिंमें बहितरीन अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं तव्हांजी ज़िंदगी खे पुरसकून ऐं मज़ेदार बणाइण लाइ उहे कमु करे रहिया आहिनि। महिरबानी करे उन्हनि जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं इहो नओं ड्रामो ज़रूरु ॾिसो। हीउ ड्रामो तक़रीबन हफ़्ते जे अंदरि अंदरि रिलीज़ थींदो जंहिंजो नालो आहे ज़ुल्म जी इंतिहा। ज़ुल्म जी इंतिहा बाबति तव्हांखे ख़बर आहे त केतिरो न मज़ेदार ऐं बहितरीन मौज़ू ते लिखियलु आहे। हिन जो राइटर जेको आहे उहो आहे इसरार अहमद लाशारी ऐं डायरेक्टर बि आहे इसरार अहमद लाशारी। कैमरामैन आहे तनसीर अहमद बलोच ऐं हीउ ड्रामो जल्द खां जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो ऐं तव्हांजी दिलनि खे सुकून पहुचाईंदो। महिरबानी करे असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं असांजो ड्रामो ॾिसण न विसारींदा। हीउ ड्रामे में केतिरा ई अदाकार कमु करे रहिया आहिनि। हीउ ड्रामो तमामु जल्द रिलीज़ थींदो